रमज़ान मुबारक जे महीने में इंसान इबादत करे तो तब रमज़ान शरीफ हले पियो, जेकॾहिं इबादत नथो करे तब रमज़ान शरीफ हले पियो। पर जंहिं इबादत कई कल्ह क़यामत ॾींहुं अल्लाह जे रसूल वटि सुरख़ुरू हूंदो। जंहिं इबादत न कई त उन जहिड़ो बदनसीब माण्हू बदबख्त माण्हू पूरी काइनात में किथे मौजूदु कोन्हे। जेकॾहिं आउं मुला मौलवी जे करे हुनखे बदबख्त ऐं बदनसीब चवां, इहा वॾी ॻाल्हि कोन्हे। पर असांजे नबी साईं हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन माण्हू खे बदबख्त ऐं बदनसीब कयो आहे जंहिं माण्हू रमज़ान मुबारक जे महीने में पंहिंजे ख़ुदा खे राज़ी करे कोन सघे। तव्हां ॾिसो हदीस तव्हां इहो उलमा खां तक़रीबन ॿुधी हूंदी, ॿुधो बि पिया। हदीस में ईंदो आहे त असांजो नबी सॻोरो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं ख़ुतबे ॾियण जे लाइ हिकिड़े मरतबे मेंबर ते चढ़िया, पाण असांजनि पहिरें मेंबर जे ॾाके ते क़दम रखियो, अल्लाह जे नबी फरमायो आमीन। अॻिते वधी करे मेंबर जे ॿिए ॾाके ते क़दम मुबारक रखियो, अल्लाह जे नबी फरमायो आमीन। अॻिते वधी करे मेंबर जे टे ॾाके ते क़दम रखियो, अल्लाह जे नबी फरमायो आमीन। पाण असांजनि ख़ुतबो ॾेई करे फारिग थिया, जॾहिं हेठि लही आया तॾहिं रसूलुल्लाह खां साहबा सुवाल कयो। रसूलुल्लाह जे शागिर्द रसूलुल्लाह खां मसइलो मालूम कयो। चयोसीं अॻ में आमीन ख़ुतबो ॾींदा, आमीन मेंबर जे पहिरें ॾाके ते क़दम रखंदा त बि ख़ामोश रहंदा, मेंबर जे ॿिए ॾाके ते क़दम रखंदा त बि ख़ामोश रहंदा, मेंबर जे टे ॾाके ते क़दम रखंदा त बि ख़ामोश रहंदा। अॼु तव्हां मेंबर जे पहिरें ॾाके ते क़दम रखियो त बि आमीन फरमायो, मेंबर जे ॿिए ॾाके ते क़दम रखियो त बि आमीन फरमायो, मेंबर जे टे ॾाके ते क़दम रखियो त बि आमीन फरमायो। मसइलो असांखे सम्झ में नथो अचे मसइलो छा आहे। साहब जी जमात जॾहिं रसूलुल्लाह खां सवाल कयो तॾहिं पाण साईं अजीब जवाब ॾिनो। रसूलुल्लाह फरमाया मेंबर जे हिकिड़े ॾाके ते जॾहिं क़दम रखियो हज़रत जिब्राइल अमीन आयो। हज़रत जिब्राइल अमीन चयोसीं ख़ुदा मूंखे तव्हां वटि कासिद बणाए करे मोकिलियो आहे। अल्लाह सां इहो फ़ैसिलो कयो आहे जंहिं माण्हू जा अबू अमा जीअरा हुजनि, अबू अमा पोड़ा हुजनि, उहो पीउ माउ जी ख़िदमत करे जन्नत हासिल न करे, इहा दुनिया जे अंदरि वॾो बदनसीब ऐं बदबख्त आहे। इहो अल्लाह जो फ़ैसिलो आहे। पोइ अल्लाह जे नबी फरमायो जॾहिं जिब्राइल ख़ुदा जी मूंखे ॻाल्हि ॿुधाई, मां त मूंखे बि इहो फ़ैसिलो क़बूल आहे। जेको माण्हू पीउ माउ जी ख़िदमत करे जन्नत हासिल नथो करे सघे, इहो ख़ुदा वटि बि बदबख्त आहे त ख़ुदा जे रसूल वटि बि बदबख्त आहे। आयो सम्झ में? अल्लाह जे नबी फरमायो जॾहिं मेंबर जे ॿिए ॾाके ते मां क़दम रखियो तॾहिं जिब्राइल अमीन मूंखे चयो, चयोसीं ख़ुदा इहो फ़ैसिलो कयो आहे त जंहिं माण्हू जे साम्हूं मुंहिंजे महबूब हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सचो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो मुबारक अचे, रसूल जे नाले खां बाद में हू जेकॾहिं रसूलुल्लाह जे मथां दुरूद पाक न पढ़े यानी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न चवे त इहो माण्हू बदबख्त आहे। अल्लाह जे नबी फरमा मां बि चयुमि साईं मूंखे बि इहो फ़ैसिलो क़बूल आहे त उहो माण्हू काइनात जे अंदरि वॾे में वॾो बदबख्त आहे। चलो अल्लाह जे नबी फरमा जॾहिं मेंबर जे टे ॾाके ते क़दम मुबारक रखियो त जिब्राइल अमीन चयोसीं अल्लाह सां इहो फ़ैसिलो फरमायो आहे उहो माण्हू काइनात जे अंदरि वॾे में वॾो बदनसीब ऐं बदबख्त आहे जो रमज़ान शरीफ़ जो महीनो अची वियो त बि हुन पंहिंजा गुनाह माफ़ कराए कोन सघिया। रमज़ान शरीफ़ जो महीनो अची वियो त बि हुन ख़ुदा खे राज़ी करे कोन सघियो। इहो काइनात जे अंदरि वॾे में वॾो बदनसीब ऐं बदबख्त आहे। त रसूलुल्लाह फरमायो जॾहिं जिब्राइल अमीन मूंखे ख़ुदा जो फ़ैसिलो ॿुधायो, आउं ख़ुदा जे फ़ैसिले खे क़बूल करे मां चयुमि त उन माण्हू खे ख़ुदा बि बदबख्त चयो आहे त आउं मुहम्मद मुस्तफ़ा बि बदबख्त। त मुंहिंजा दोस्त उहो माण्हू बदबख्त ऐं बदनसीब आहे जो रमज़ान शरीफ़ जे महीने में पंहिंजा रब खां गुनाह माफ़ कराए कोन थो सघे। हालांकि रमज़ान जे महीने में रब जी रहमत वारो दरिया छोड़ी वञे त बानो मुंहिंजे दर ते अची त मां हुनखे माफ़ कयां। तव्हांखे मां ॿुधायां न, तव्हां हिकिड़ी नेकी कंदो तव्हांजे अमल नामे हिकिड़ी नेकी करण जे करे 70 नेकी लिखी वेंदी। तव्हां रमज़ान शरीफ़ में नफ़िल पढ़ो तव्हांजे अमल नामे में फ़र्ज़ जो सवाब, तव्हां फ़र्ज़ पढ़ो अमल नामे में 70 फराज़ जो सवाब। तव्हां रमज़ान मुबारक जे महीने में हिकिड़ो सजदो ॾियो तव्हांजे अमल नामे में 1500 नेकी मिलंदियूं। पोइ जेकॾहिं एॾी नेकियुनि जे बाबति इंसान जो का इबादत न करे पियो, रब खे राज़ी नथो करे सघे त अल्लाह जे रसूल जे हुकुम मुताबिक़ काइनात जो वॾे में वॾो बदबख्त ऐं बदनसीब इंसान आहे। तव्हां ॾिसो रमज़ान शरीफ़ जे महीने में तव्हां असां निमाज़ बि पढ़ूं पिया, असांजे मथां 5 वक़्त निमाज़ फ़र्ज़ आहे ऐं राति जे वक़्त में तरावी पढ़ूं था। हिकिड़नि माण्हुनि निमाज़ पढ़ी, हिकिड़नि माण्हुनि जेको तरावी बि पढ़ी, रोज़ा बि रखिया, हिकिड़नि माण्हुनि न निमाज़ पढ़ी न तरावी पढ़ियो न रोज़ा रखिया। पर जंहिं माण्हू निमाज़ पढ़ी तव्हां असांखे 5 वक़्त निमाज़ पढ़णी पवंदी। 5 वक़्त निमाज़ जे अंदरि फजर में तव्हां असां 4 वक़्त निमाज़ पढ़ूं था, बरकत सुन्नत बरकत फर्ज़। ज़ोहर में असीं 14 रकात निमाज़ पढ़ूं था, 4 ऐं 14 18। मगरिब जे अंदरि असां असर जे अंदरि 8 रकात निमाज़ पढ़ूं था, 4 सुन्नत 4 फर्ज़। मगरिब में असीं 7 रकात निमाज़ पढ़ूं था, 3 फर्ज़ 2 सुन्नत 2 नफ़िल। इशा जे अंदरि असीं 19 रकात निमाज़ पढ़ूं था। तव्हां इन समूरे रकातनि खे मिलाईंदो त 52 रकातूं बणजनि थियूं।
ॾींहं राति में जेको असांजे मथां अलाह साईं निमाज़ खे फर्ज़ कयो आहे उहे टोटल जेको आहे 52 रकातूं बणिजंदियूं। 52 रकातूं जेकॾहिं असीं रमज़ान शरीफ़ जे महीने में ॾींहं राति में निमाज़ पढ़ीसीं 52 रकात उन जा तव्हां जीअं सजदा शामिल कयो त सजदा थियनि था 104। माना सिर्फ़ु निमाज़ पढ़ण जे करे असीं 104 सजदा ॾिनासीं। रमज़ान शरीफ़ जे महीने में हर सजदे जे एवज़ में 1500 नेकियूं मिलनि पयूं। 104 ज़रबा 1500 तव्हीं कैलकुलेटर खणो त जवाब ईंदो 1,56,000। मुंहिंजा दोस्त सिर्फ़ु ॾींहुं राति में जेका असां 5 वक़्त निमाज़ पढ़ीसीं उन निमाज़ जे अंदरि जेका सजदा ॾिनासीं सिर्फ़ु सजदनि जे करे असांजे आमाल नामे में अल्लाह जे तरफ़ां 1,56,000 नेकी लिखी वञे। 1,56,000 नेकी। हालांकि माशरे मैदान में हिकिड़ी हिकिड़ी नेकी वॾी कीमती हुजे। हिकु हिकु नेकी जो क़दुरु ऐं क़ीमत हूंदी। माशर मैदान क़ाइमु थींदो अल्लाह साईं जेको माशर मैदान क़ाइमु कंदो उहो जन्नत ऐं जहन्नम जे विच ते क़ाइमु कंदो। शेख इब्न अरबी रहमतुल्लाह अलैह पंहिंजी तसनीफ़ात में लिखियो आहे अल्लाह साईं 7 ज़मीना ख़तमु कंदो 7 आसमान ख़तमु कंदो। सिज चंड तारा पखी परंदा इंसान जिन मलाइक हैवानात नबातात सभु ख़तमु कया वेंदा। 7 ज़मीननि जे हेठो अल्लाह साईं जहन्नम खे रखंदो। 7 आसमाननि जे मथां अल्लाह साईं जन्नत खे रखंदो। विच जे माशर मैदान क़ाइमु थींदो। नफ़्सा नफ़्सी जो आलम हूंदो। माशर मैदान जी जेका ज़मीन आहे उहा सिज जे तपश बर्दाश्त न करण जे करे ड्रामे वारी सूरत अख़्तियार करे वेंदी। गुनाह जे करे कंहिंखे पेरनि में पघर, कंहिंखे गोॾनि ताईं पघर, कंहिंखे चेल ताईं पघर, को माण्हू पघर में तौबा खाईंदो रहंदो। नफ़्सा नफ़्सी जो आलम हूंदो। माशर मैदान नफ़्सा नफ़्सी जो आलम हूंदो। हदीस में ईंदो आहे नफ़्सा नफ़्सी जे आलम में हिकिड़ो शख़्स अल्लाह वटि आंदो वेंदो। रब मलाइकनि खे चवंदो वठो हिसाब किताब। मलाइक हिसाब किताब वठी करे चवंदा रब हिन जा हेतिरा गुनाह हेतिरियूं नेकियूं पर हिन हमरा जी हिकिड़ी नेकी खुटे थी। जेकॾहिं हिकिड़ी नेकी हिन हमरा जे अमाल नामे में अचे त हिन हमरा जो फ़ैसिलो उहो जन्नत कयो। अल्लाह साईं फरमाईंदो तूं वञ माशर मैदान में तुंहिंजो अबो अमा मौजूदु आहे, तुंहिंजा भाइर मौजूदु आहिनि, दोस्त अहबाब मौजूदु आहिनि, मिट माइट मौजूदु आहिनि, पंहिंजा पराया मौजूदु आहिनि। तूं वञी करे हिकिड़ी नेकी वठी आ। मुंहिंजा दोस्त हिकिड़ी नेकी खुटी पवंदी हमरा संदरो ॿधी करे निकिरंदो को मसइलो न आहे। अम्मा खां हिकिड़ी नेकी वठी ईंदुमि, अबे खां हिकिड़ी नेकी वठी ईंदुमि, चाचे खां हिकिड़ी नेकी वठी ईंदुमि, मामे ऐं सोट खां हिकिड़ी नेकी वठी ईंदुमि। चलो इन्हनि न ॾिने त दोस्त मुंहिंजा खोड़ जेके दुनिया में मुंहिंजे मथां फिदा ऐं क़ुर्बान हूंदा हुआ उन्हनि खां हिकिड़ी नेकी वठी करे अल्लाह जो हुज़ूर में हिकिड़ी नेकी मां जेको जमा कराए जन्नत अंदरि हलियो वेंदुसि। पर मुंहिंजा दोस्त हिकिड़ी नेकी वठण जे लाइ अम्मा वटि ईंदो, अम्मा खुथो जवाबु ॾींदी। अबे वटि ईंदो, अबो खुथो जवाबु ॾींदो। मामे वटि ईंदो, मामो खुथो जवाबु ॾींदो। मिट माइट गॾिजी करे चवंदा बाबा अॼु नफ़्सा नफ़्सी जो आलम आहे। असां जेको तोखे हिकिड़ी नेकी ॾियूं असांजी खुटे ते असांखे केरु ॾींदो तंहिंजे करे असीं कोन ॾींदासीं। जॾहिं मिटनि माइटनि खां मायूस थी करे दोस्तनि वटि ईंदो त दोस्त बि हुनखे मायूस करे छॾींदा। रिश्तेदारनि वटि ईंदो, रिश्तेदार मायूस थी करे ईंदा। जॾहिं सभु रस्ता बंदि थींदा हाणे चवंदो त चलो नेकी कोन मिली ख़ुदा वटि वञा, ख़ुदा मुंहिंजे लाइ जेको फ़ैसिलो फरमाए। जॾहिं वापसि ईंदो त हिनखे मायूस ॾिसी करे हिकिड़ो हमरा ॾे ख़बर छाजे करे मायूस आहे, छा मसइलो कि अदा हिसाब किताब शुरू थियो आहे, हिकिड़ी नेकी खुटी पई आहे। अल्लाह ताईं फरमा त वञ हिकिड़ी नेकी वठी आहे। मिटनि माइटनि ॾे हलियो वियुमि, दोस्तनि अहबाब ॾे हलियो वियुमि, पंहिंजनि परनि ॾे हलियो वियुमि, कंहिं सुञातो ई कोन। ॿियो त ठहियो पर अबे अमा बि हिकु नेकी कोन ॾिनी आहे। हिकु नेकी न हुजण जे करे अॼु मुंहिंजे लाइ जहन्नम जो फ़ैसिलो कयो वञे थो। इत्तिफ़ाक़न हमरा जे दिलि में राम अची वेंदो। उन वटि थलो हिकिड़ी नेकी हूंदी, उन चयो त मुंहिंजे लाइ त उन बि जहन्नम जो फ़ैसिलो थींदो छो त मूं वटि नेकी कुल हिकिड़ी आहे। जेकॾहिं नेकियूं घणियूं हुजनि हा त मूंखे जेका जन्नत मिले हा मां त जहन्नम वेंदुसि। हे वठि तूं हिकिड़ी नेकी, तूं त वञ जन्नत में, मां ॼाणा मुंहिंजो जेको ख़ुदा ॼाणे। जॾहिं हुनखे हिकिड़ी नेकी मिलंदी नेकी खणी करे रब वटि ईंदो। इन्नहु अलीम बिज़ाति सुदूर, रब जी ज़ात त इंसान जे सीननि खां बि वाक़िफ़ आहे। रब हर शइ ॼाणे पियो। रब ॼाणण जे बाबति पुछा कंदो ॾे ख़बर नेकी अम्मा ॾिनी के न, नेकी अबे ॾिनी के न, नेकी जे भाइरनि ॾिनी के न, रब कंहिं बि कोन ॾिनी। अजनबी माण्हू हो, दिलि में रहम अची वियो, मूंखे हिकिड़ी नेकी ॾिनी। अल्लाह जे फरमाए जंहिं जॻह ते तोखे मिटनि माइटनि छॾियो उन जॻह ते फलाणी माण्हू सां भलाई कई आहे, तव्हां हुनजी भलाई खे रायगान कोन कया थो। हिकु नेकी जे करे तुंहिंजे लाइ बि जन्नत जो फ़ैसिलो करे छॾियां थो त मां उनजे लाइ बि जन्नत जो फ़ैसिलो करे छॾियां। आयो सम्झ में? हिकिड़ी हिकिड़ी नेकी मौलाना क़दुरु ऐं क़ीमत वारी हुई। हाणे खणी ख़बर पवंदी पई जॾहिं माशर मैदान में पहुचंदासीं पोइ ख़बर पवंदी त मां अॼु बि कमु रमज़ान शरीफ़ जे महीने में जेको अल्लाह खे राज़ी नथो करे त इहो काइनात जो वॾे में वॾो बदबख़्त इंसान आहे। ख़ुदा जे रसूल खे राज़ी नथो करे त काइनात जो वॾे में वॾो बदबख़्त इंसान आहे। छो त हिकिड़े सजदे जे करे तव्हां असांखे 1500 नेकियूं मिलनि। चलो असीं निमाज़ पढ़ीसीं 1,56,000 नेकियूं मिली वई। पर जॾहिं असां राति जे वक़्त में तरावी पढ़ी था जाल अल्लाह सियामो फरीज़
वक़ियाम लैली ततवन अल्लाह जो नबी फरमा ॾींहं जो तव्हांखे रोज़ा रखणा पवंदा रात जे वक़्त में तव्हांखे तरावी पढ़णी पवंदियूं पोइ असां जेकॾहिं रात जे वक़्त में तरावी पढ़ूं था तरावी थी वञी जेका 20 रकात ये 20 रकात न बा असीं 10 सुन्नतूं पढ़ंदा आहियूं 20 रकात हर रकात जे अंदरि 2 सजदा 20 खे जेकॾहिं तव्हां ॿिनि सां ज़र्ब कंदो त जवाबु ईंदो 40 माना असां 20 रकातूं पढ़ंदासीं 40 असां 20 रकातुनि जे अंदरि सजदा ॾींदा आहियूं हर सजदे जे एवज़ में 1500 ॾेखियूं 40 खे तव्हीं 1500 सां ज़र्ब कंदो जवाबु ईंदो 60,000 सिर्फ़ु हिकु राति तरावी पढ़ण जे करे असांजे आमालनामे में 60,000 लिखी वञनि थियूं 5 वक़्त नमाज़ पढ़ीसीं 1,56,000 नेकियूं हिकिड़ी राति में तरावी पढ़ीसीं हिकु राति तरावी पढ़ण जे करे 60,000 नेकियूं 60,000 प्लस 1,56,000 इहो कढाईंदो त जवाबु ईंदो 2,16,000 हिकु राति जे अंदरि तरावी नमाज़ पढ़ण जे करे असांजे आमालनामे में रब जे तरफ़ां 2,16,000 निकिरी थी वञे त रब जी रहमत वारो दरिया जोश हणे थो या कोन थो हणे उहा जुदारी ॻाल्हि आहे जो असां पाण खे बदनसीब बणाई या बदबख्त बणाई रमज़ान शरीफ़ जो महीनो बख़्शिश वारो महीनो आहे तव्हां ॾिसो तव्हां असां रोज़ रखूं था ऐं रब वटि असांजो कहिड़ो क़दुरु ऐं क़ीमत वमा क़दरुल्लाह हक़ क़दरी अल्लाह जी ज़ात बेक़दुर न असीं उन बुख बर्दाश्त कईसीं बुख बर्दाश्त कईसीं असां नफ़सानी ख़्वाहिशात ते कंट्रोल कयोसीं पोइ रब असांजो कहिड़ो सिलो ॾिठो तव्हां ॾिसो हदीस में ईंदो आहे जॾहिं माण्हू रोज़ो रखे रोज़ो रखण जे करे उन बि बर्दाश्त कयईं बुख बि बर्दाश्त कयईं नफ़सानी ख़्वाहिशात ते कंट्रोल कयईं खाइण पीअण खे ब्रेक करणी छॾे पोइ खाइण पीअण न खाइण पीअण जे करे इंसान जे वात में हिकिड़े क़िस्म जी बदबू थिए थी छो त मैदो ख़ाली थी वञे थो मैदे जे अंदरि का बि शइ न रहे थी पोइ हिकिड़ी बदबू थिए थी बदबू इहो आहे बाज़ार त इंसान जेको हुन बदबू खां नफ़रत करे थो पर परवरदिगार आलम पंहिंजे महबूब हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा खे चयो त तूं वञी करे पंहिंजी उम्मत खे ॿुधाए तव्हीं रोज़ो रखो था रोज़े रखण जे करे तव्हांजे वात में जेका बदबू थिए थी मां रब इहा बदबू जन्नत जे मुश्क अंबर खां बि वधीक महबूब आहे सम्झ में मुश्क अंबर खां वधीक महबूब आहे इहो रोज़े रखण जे करे सवाब आहे नंबर ॿिए ते अलाह असांखे इहो अचूं ॾिए थो त ईअं असां रोज़ो रखूं था समुंड जे अंदरि दरिया जे अंदरि वाहन जे अंदरि नहरनि जे अंदरि जेके बि मच्छियूं आहिनि अलाह साईं इन्हनि मच्छियुनि खे हुकुम करे थो मुंहिंजे बाने मुंहिंजे रज़ा ख़ातिर रोज़ो रखियो आहे तव्हां इन जे लाइ दुआऊं घुरियो मुंहिंजा दोस्त समुंड जूं मच्छियूं असांजे लाइ दुआ घुरनि थियूं दरिया जूं मच्छियूं असांजे लाइ दुआ घुरनि थियूं नहर जूं मच्छियूं असांजे लाइ दुआ घुरनि थियूं वाह जूं मच्छियूं असांजे लाइ दुआ घुरनि थियूं दुआ में छा चवनि थियूं ए अलाह फिलाने बाने अॼु उन बर्दाश्त कई आहे तुंहिंजे करे फिलाने बाने बुख बर्दाश्त कई आहे तुंहिंजे करे फिलाने बाने नफ़सानी ख़्वाहिशात ते कंट्रोल कयो आहे तुंहिंजे करे मुंहिंजा अलाह तूं हिनखे माफ़ करे मच्छियूं असांजूं ॾींहं राति असांजे लाइ दुआ घुरंदियूं रहियूं नंबर 3 ते अलाह जो नबी फरमाए रोज़ेदार रोज़ो रखे थो अलाह से मलाइकनि खे हुकुम करे थो जन्नत जा 8 ई दरवाज़ा नी तव्हीं जन्नत खे श्रृंगारियो जन्नत श्रृंगारण शुरू थिए थी इत्तिफ़ाक़न जेकॾहिं रोज़ेदार रोज़ो रखियो ज़िंदगी वफ़ा न कई दुनिया जो जान छॾे वियो रोज़े जी हालत में हलियो वियो अलाह जी फरमाए त आउं बग़ैर हिसाब किताब हुनखे जन्नत जे अंदरि दाख़िल करे टे इनाम इहा नंबर 4 ते रोज़ेदार रोज़ो रखियो अल्लाह बि रोज़ेदार जे करे शैतान मर्दूर मलून खे ज़ंजीरनि में जकड़े करे क़ैद करे छॾे थो त मुंहिंजे ॿारनि खे तूं 11 महीननि में ख़राब कयो मुंहिंजे ॿारनि खे 11 महीननि जे अंदरि तूं भड़कायो उनजी इबादत में ख़लल विधो हाणे मनो त तूं पुठिते हटी वञ 11 महीननि में जेके हिन जूं कमियूं कोताहियूं थी नी 12 महीने में रमज़ान शरीफ़ जो महीनो अचे थो हे मुंहिंजे दर ते अचनि दुआ घुरणु हिननि जो कमु हूंदो हिननि जी ज़िंदगी जा गुनाह मिटाए हिननि जे लाइ जन्नत जो ऐलान करणो मां रब्बुल आलमीन 4 इनाम तव्हीं ॾिसो रोज़ेदार जे वात जी धप बदबू अल्लाह वटि मुश्क अंबर खां वधीक महबूब आहे रोज़ेदार जे लाइ सॼो ॾींहुं समुंड दरिया वाह नारनि जूं मच्छियूं दुआ घुरनि पई नंबर 3 रोज़ेदार जे लाइ अल्लाह जन्नत खे सिंगारे पियो नंबर 4 ते अल्लाह जे नबी फरमाए रोज़ेदार रोज़ो रखे थो रोज़ेदार जे रोज़े रखण जे करे अल्लाह साईं नंबर 3 ते जन्नत खे सिंगारे थो नंबर 4 ते अल्लाह जी शैतान मर्दूद मलून खे हथ कड़ी हणी करे अल्लाह ने क़ैद करे छॾियो थो मुंहिंजे बाननि में जेको आहे तूं ख़लल न विझो पर अल्लाह जो नबी फरमायो इहे रोज़े जे रखण जे करे अल्लाह जे इन्हनि ॿारनि खे माफ़ त करे थो पर 4 क़िस्मनि जा उहे बदनसीब माण्हू नी जो रोज़ा बि रखनि था इबादत बि करनि था पर पोइ बि अल्लाह जे भलारे महीने उन माण्हू खे माफ़ कोन 4 क़िस्मनि जा बदनसीब माण्हू हिकिड़े पासे अजुर तव्हां ॾिसो हिकिड़े पासे अजुर त अल्लाह अणखुट ॾिनो आहे रोज़ेदार जे लाइ रब वॾो एतमाम कयो आहे जन्नत सिंगार थिए थी
दरिया ऐं समुंड जूं मच्छियूं दुआए घुरनि पई, शैतान क़ैद थी वियो आहे, वात जी बदबू रबट मुश्क अंबर खां वधीक महबूब आहे। पर ॿिए पासे अलाह जे नबी फरमायो उहे बदनसीब माण्हू नी जो चइनि क़िस्म जा गुनाहगार हिन महीने जे अंदरि रब जे तरफ़ां माफ़ कोन था कया वञनि। जॾहिं रसूलुल्लाह खां सहाबा पुछा कयो साईं उहे चइनि क़िस्म जा बदनसीब बदवक़्त माण्हू केरु नी? अलाह जे नबी फरमायो पहिरियों उहो माण्हू जेको शराब जो आदी आहे, रमज़ान शरीफ़ जो महीनो अची वियो, शराब कोन छॾे, भले रमज़ान में इबादत करे त बि अलाह जे अहिड़े क़िस्म जे माण्हू खे माफ़ कोन थो करे। शराबी माण्हू खे माफ़ कोन थो करे, छो त शराब हिकिड़ो कबीरो गुनाह आहे। शराब जे अंदरि इंसान जो अकुलु हेॾो वेंदो आहे, इंसान खे न माउ जी सुञाण, न इंसान खे भेण जी सुञाण, न इंसान खे जेको आहे पंहिंजी घरवारी जो ख़्यालु, न इंसान खे पंहिंजी न्याणी जो ख़्यालु हूंदो आहे। शराब पीअण खां बाद में इंसान जी गैरत मोकिलाए वेंदी आहे, तंहिंजे करे इहो कबीरो गुनाह आहे। अलाह जे नबी फरमायो शराबी माण्हू खे अलाह जे रमज़ान जे महीने माफ़ नथो करे। नंबर ॿिए ते काइनात जो उहो माण्हू बदबख़्त ऐं बदनसीब इंसान आहे जो रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे, पर ॾींहं जो हिन रोज़ा रखिया, राति जो भले हिन तरावी पढ़ियूं, हिन ज़िक्र फ़िक्र कयो, पर हिन जो अबू अम्मा हिन खां नाराज़ आहे त अबे अम्मा जे नाफ़रमान खे बि अलाह साईं रमज़ान जे भलारे महीने माफ़ कोन थो करे। पीउ माउ जे नाफ़रमान खे अलाह साईं माफ़ कोन थो करे। नंबर टे ते रसूलुल्लाह फरमायो जेको माण्हू पंहिंजे मिटनि माइटनि खां तालुक ख़तमु कई वेठो आहे, मिटनि माइटनि खां वास्तो ख़तमु कई वेठो आहे, अलाह साईं इन माण्हू खे माफ़ नथो करे। पीउ खां नाराज़, अबे खां अम्मा खां नाराज़, चाचे खां नाराज़, मामे खां नाराज़, सोट खां नाराज़, भाइटे खां नाराज़, थोरी थोरी ॻाल्हि ते बिरादरी ख़तमु, थोरी थोरी ॻाल्हि ते सलाम ख़तमु, थोरी थोरी ॻाल्हि ते अचणु वञणु ख़तमु, कता तालुक कई वेठो आहे, अहिड़े माण्हू खे अलाह माफ़ नथो करे। छो त बुखारी शरीफ़ जी हदीस मौजूदु आहे, जॾहिं अलाह साईं रिश्तेदारी खे पैदा कयो तॾहिं रिश्तेदारी रोई करे रब ॾे शिकायत कई, रब तूं मूंखे दुनिया जे अंदरि मोकिलियो, माण्हू मूंखे टोड़े छॾींदा, भाउ भाउ खां टुटी वेंदो, मिट माइट खां टुटी वेंदो, भेण भेण खां टुटी वेंदी, भाउ भेण खां टुटी वेंदो, रब दुनिया में माण्हू मूंखे टोड़ींदा, पोइ मूंखे छो थो मोकिले, मूंखे मोकिलण जो कहिड़ो फ़ाइदो आहे? जॾहिं रिश्तेदारी रब खां सुवाल कई तॾहिं रब हुनखे अजीब क़िस्म जो जवाबु ॾिनो, रब चयो घबराइण जी ज़रूरत न, तोखे आउं दुनिया जे अंदरि मोकिले करे लावारस कोन थो कयां, तूं दुनिया जे अंदरि वञ, मां रब खे पंहिंजी इज़त ऐं जलाल जो कसम आहे, मां ख़ुदा खे पंहिंजी ख़ुदाई जो कसम आहे, जंहिं दुनिया जे अंदरि माण्हू तोखे टोड़ियो उनखे आउं टोड़े करे जहन्नम जे अंदरि फिटो कंदुसि, पर जंहिं दुनिया में कस खाई करे बर्दाश्त करे तोखे कंदो आउं उनजो ठिकाणो उहो जन्नत बणाए छॾींदुसि। आयो सम्झ में? इहे टिनि क़िस्म जे गुनाहगारनि खे माफ़ी कोन थी मिले। नंबर चोथे ते अलाह जे नबी फरमायो जंहिंजे दिलि में कीनो आहे अलाह साईं उन कीने वारे माण्हू खे माफ़ नथो करे। कीने जो मतिलबु छा आहे? कंहिं माण्हू जी इज़त ॾिसी करे हुन खां बर्दाश्त नथी थिए, कंहिं माण्हू खे दीनी इज़त आहे त बि बर्दाश्त नथो करे, कंहिं माण्हू खे दुनवी इज़त आहे त बि बर्दाश्त नथो करे। इन अमरा खे अछा कपिड़ा छो नी, इन अमरा खे गाॾी छो आहे, इन अमरा खे मोतबिरी छो आहे? अब जेकॾहिं गाॾी आहे त हुनखे ख़ुदा ॾिनी, अछा कपिड़ा ख़ुदा नसीब कया नी, मोतबिरी हुनखे ख़ुदा नसीब कई आहे, ज़मीन ख़ुदा नसीब कया नी, बंगला ख़ुदा नसीब कया नी, दीनी मक़ाम आहे, हाफ़िज़ आहे, आलिम आहे, शेखुल हदीस आहे, मुफ़्ती आहे, उनखे अलाह जे तरफ़ां इहो मनसब मिलियो आहे। तूं केरु थींदा हुआ अलाह जी तक़सीम जे मथां एतिराज़ करण वारो, जंहिंजी दिलि में कीनो आहे, साड़ ऐं हसद आहे, अलाह साईं अहिड़े माण्हू खे माफ़ नथो करे। ख़ुदा न पंहिंजी ज़िंदगी जे मथां रहम कयो। जेकॾहिं कंहिं माण्हू जे अंदरि चइनी गुनाहनि मां कोई गुनाह आहे, अॼु सची नीयत सां तौबा ताब थिए, शराब जो आदी आहे, शराब खां तौबा ताब थिए, अबो अम्मा जेकॾहिं नाराज़ नी त पटको लाहे करे पंहिंजे पीउ माउ जे पेरनि ते रखो, इहो सौदो सोलो आहे, ख़ुदा जो अज़ाब तमामु ॾुखियो आहे। अबे अम्मा खे राज़ी कयो, छो त अबे अम्मा जे क़दमनि में अलाह जी जन्नत रखी आहे। पर जेकॾहिं को माण्हू मिटनि माइटनि खां टुटियो वेठो आहे त माण्हू पंहिंजी अना खे छॾे, ज़िद खे छॾे, तकबर खे छॾे, मिटनि माइटनि सां वञी करे सुलह करे उन्हनि खे पंहिंजे वेझो करे, पर इत्तिफ़ाक़नि जेकॾहिं कंहिं माण्हू जे दिलि में कीनो आहे, ख़ुदा रा दिलि खे साफ़ कयो, हर माण्हू जे लाइ ख़ैर ख़्वाही कयो, रमज़ान मुबारक जो महीनो गुज़रंदो वेंदो, अलाह जी तव्हां जे लाइ मग़फ़िरत जो ऐलान कंदो। आयो सम्झ में? त रमज़ान शरीफ़ जे महीने में रब जी रहमत वारो दरिया छो बि वणे थो, सिर्फ़ु असांखे रब जे अचण जी देरि आहे, ख़ुदा जो कसम आहे माफ़ करण में कंहिं बि क़िस्म जी देरि कोन्हे। तव्हां असां रोज़ो रखूं था, अलाह जे नबी फरमाया रमज़ान शरीफ़ जे महीने में रोज़ो रखो, छो त रोज़ जे करे तव्हांखे सब्र मिलंदो। रमज़ान शरीफ़ जो महीनो सब्र वारो महीनो आहे, वहुव शहर सब्र, हीउ सब्र वारो महीनो, हिन महीने में तव्हांखे सब्र करणो पवंदो। पाण संजन फरमाया वहुव शहर मुवासिर, हे हमदर्दी वारो महीनो आहे, हिन महीने में तव्हीं सब्र बि कयो, तव्हीं हमदर्दी बि कयो। जेकॾहिं असां रमज़ान शरीफ़ जे महीने में सब्र कयोसीं, नतीजो छा आहे? नतीजो छा आहे? असांजे नबी साईं पंहिंजे नबूवत वारी ज़बान मुबारक तां फरमाया वहुव शहर सब्र, रमज़ान शरीफ़ जो महीनो सब्र सब्र वारो महीनो आहे, रोज़े रखण जे करे तव्हां में सब्र ईंदो, पोइ जेकॾहिं तव्हीं सब्र कयो त बसि सवाबु जन्नत, ऐं उनजो नतीजो अलाह वटि उहो जन्नत आहे। वहुव शहर मुवासात, हिन महीने में तव्हीं हमदर्द कयो। सब्र असीं कीअं कयूं तव्हां ॾिसो,
रमज़ान शरीफ़ जो महीनो अचे थो, रमज़ान शरीफ़ जे महीने में असांखे खाइण खां सब्र मन रुकिजी वञूं, पीअण खां सब्र रुकिजी वञूं, नफ़सानी ख़्वाहिशात ते कंट्रोल कयूं, मन रुकिजी वञूं, सब्र कयूं, इन शयुनि खां सब्र कयूं। नंबर ॿियो, रोज़ो सिर्फ़ु असांजे जिस्म खे न हूंदो आहे, पर जिस्म जे हर उज़वे खे रोज़ो आहे। अखियुनि खे रोज़ो, कननि खे रोज़ो, नक खे रोज़ो, ज़ुबान खे रोज़ो, हथनि खे रोज़ो, पेट खे रोज़ो, पेरनि खे रोज़ो। ईअं न त रोज़ो नालो आहे सिर्फ़ु असीं खाइण बंदि कयूं, रोज़ो नालो आहे पीअण बंदि कयूं, रोज़ो नालो आहे जिमा बंदि कयूं, न। अखियुनि खे रोज़ो आहे। रोज़े रखण खां पोइ हिन अखियुनि सां तूं कंहिं धारी औरत खे न ॾिसजांइ, हिन अखियुनि सां तूं ग़लति नज़र न रखजांइ। रोज़ रखण खां पोइ हिन कननि सां ख़बरदार मथे को गानो ॿुधे, मथे का ग़लति ॻाल्हि ॿुधे। रोज़ो रखण खां पोइ तोखे ज़ुबान ते कंट्रोल करणो पवंदो, मथां रोज़ो रखी करे पढ़ाई गिला कई थी, रोज़ रखी करे हिन ज़ुबान ते लफ़्ज़ कढे थो, रोज़ रखी करे कंहिंजे मथां तुहमत हणे थो, ख़बरदार न। रोज़ रखी करे ज़ुबान ते कंट्रोल कजांइ, रोज़ो रखी करे हथनि ते कंट्रोल, हिन हथनि ते कंहिंखे ईज़ाई कयो न। रोज़ो रखी करे पेरनि ते कंट्रोल, हिन पेरनि सां कंहिं बुरे तरफ़ न हलिजांइ। पोइ मुंहिंजा दोस्त जेकॾहिं रोज़ो रखी करे कंट्रोल न कई, सिर्फ़ु तोखे उन बुख मिलंदी, पर रोज़ो रखी करे जेकॾहिं सब्र कई त रब तुंहिंजो टिकाणो उहो जन्नत बणाए छॾींदो।